छोकरी छोकरी सॼो ॾींहुं हैंड प्रेस करण में लॻियूं पयूं आहिनि, को कमु अथई ॿियो? मम्मा अवां की त टोकण खां अलावा ॿियो कुझु अचे ई कोन थो। तव्हां कहिड़ी माउ आहियो जेका पंहिंजी धीउ जी ख़ुशीअ में ख़ुशी कोन्हे? ऐं ही छा, ही ॾिस, ही तरतीब सां कुझु रखियल आहे, सभु बिगाड़े रखियो अथई। को ढंग सिख, को अकुल सिख। कॾहिं माहिन तूं अकुल ईंदो तोखे? ॿुधाए मूंखे। ख़ुशी हुजे त ख़ुशि थिया न। मां त तुंहिंजी हिन हरकतनि खां अची फाथी आहियां। तव्हांजो छा मतिलबु आहे त मुंहिंजूं हरकतूं ख़राबु आहिनि? मां इहो नथी चवां, मां सिर्फ़ु एतिरो थी चवां त न्याणी ॿार आहीं, अहिड़ियूं आदतूं सुठियूं नथियूं लॻनि। तूं पंहिंजो ध्यानु पढ़ाई ॾिॾे ऐं कुझु घर जे कमकारनि में हिसो वठ। सुभाणे पंहिंजे घर वेंदीअ त पोइ छा खणी वेंदीअ? अमी सी, तव्हां मूंखे सदाईं चवंदा आहियो त मां पंहिंजे घर वेंदसि, पंहिंजे घर वेंदसि। त ही मुंहिंजो घर न आहे छा? मां का धारी आहियां छा जो ही घर छॾे मां ॿिए के घर वेंदसि? पुट, न्याणी धी माउ पीउ जे घर में लाडले महिमान जीअं आहे। सभु अख़्तियार हूंदे बि इहो सभु कुझु छॾिणो पवंदो आहे पुट। ख़ैर, तूं हिन बहस खे छॾ, मूंखे इहो त ॿुधाए त कहिड़ा महिमान पिया अचनि? मम्मा, लाइबा, असजद ऐं अलिशबा वारा था अचनि। उहो लास्ट टाइम मुंहिंजी बर्थडे पार्टी में न अची सघिया हुआ न, त पोइ इन लाइ घर पिया अचनि। छो जो ॿाहिरि मुंहिंजी होटलिंग खां पापा खे एलर्जी आहे। हरू भरू ईअं बि कोन्हे, हो सिर्फ़ु एतिरो थो चाहे त मीडिया वारा तुंहिंजे लाइ को इशू न ठाहिनि। मम्मी, असां पंहिंजी ज़िंदगी था जियूं, कंहिं ॿिए जी न। पोइ भला ख़ौफ़ में छो रहूं? हा, ऐं पापा खे तारे कहिड़ा ख़ौफ़ आहे मुंहिंजे हवाले सां? पापा के तुझे हवाले सां के भी खौफ ना है। माहिन तू मुझे भरम आई, मां तो ये कदें भी धी ना है समझो, हमेशा पुट समझो है पांचो। ऐं मूंखे इहा बि तो मां उम्मीद आहे त तूं हमेशा मुंहिंजे ठहियल असूलनि ते ई हलंदी ऐं जेको तूं मुंहिंजे बिज़नेस में मूंसां गॾु रही करे बि रही आहीं, इहो सभु कुझु आहे बि त तुंहिंजो ई। हाणे इन्हनि असूलनि खे हाणो खॾ में। मूंखे इहो ॿुधायो त महिमाननि लाइ छा ठाहिणो आहे? ही सोराब अली ख़ान जो घर आहे ऐं मुंहिंजी धीउ जा महिमान था अचनि। जेतिरा ताम अमड़ी ठाहे। ठीकु आहे पोइ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।